अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं घोटकी रिपोर्ट मोहम्मद अली संगड़। घोटकीअ में सिंध अवामी सथ तालके घोटकीअ जी बाडी जोड़ण लाइ गाज़ी होटल घोटकीअ ते गॾिजाणी थी गुज़री, जंहिंजी सदारत डॉक्टर सदोरो नाज़ कीरियो साहब कई। मीटिंग में ज़िले सदर मुमताज़ अली अरबाणी, मरकज़ी अॻवान इस्माइल मेहर पिण शरीक थिया। गॾिजाणीअ में तालके लाइ बाडी जोड़ी वई। सिंध अवामी सथ जे मरकज़ी अॻवान सदोरो नाज़ कीरियो वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जी बिल्कुल, इन वक्त मौजूद आहियां गाज़ी होटल में, जिते सिंध अवामी सथ पारां मीटिंग कोठाई वही है। प्रेसिडेंट सिंध अवामी सथ जो मुमताज़ अली अरबाणी है, उन जी अगवाणी में कोठाई वही है। मरकज़ी अगवान सदोरो नाज़ कीरियो साहब असां सां मौजूद है, उन सां हाल अहवाल कंदासीं त उन जो छा चवणु आहे। जी साईं। सिंध अवामी सथ ज़िले घोटकी जी जेकी तंज़ीमकारी असांजी हिकिड़ी मुहिम हले थी सिंध अवामी सथ जी पूरी सिंध में। सिंध अवामी सथ सिंध जे 22 ज़िलनि में कमु करे थो ऐं घोटकी में बि असां सिंध अवामी सथ जो जेको बिनान विधो आहे उन में असांजा 3 तलका मीरपुर माथेलो सरहद में भी असां इहा शइ कई आहे। अॼु असांजी घोटकीअ में जेके घोटकी तहलको आहे उन जी जेकी तंज़ीम बाडी आहे उन जी सिलेक्शन कई आहे। ऐं सिंध अवामी सथ सिंध में क़ौमी शऊर ऐं जागृता पैदा करण जो हिकिड़ो सथ आहे। असीं चाहियूं था त सिंध जो जेको नौजवान आहे जेको मुख़्तलिफ़ फोरमनि ते वेठो आहे, उन नौजवान खे हिकिड़ो अहिड़ो फोरम ॾिजे जिते हुनजी शऊरी आबियारी कजे त जीअं पंहिंजे धरतीअ लाइ पंहिंजे माण्हुनि लाइ को सुठो मुस्बत रोल अदा करे सघे। उन सिलसिले में सिंध अवामी सथ जी अॼु जेके तहलके घोटकी जी बाडी चूंडी वई आहे ऐं इन उमेद सां त हीअ जेके नौजवान आहिनि इहे असां मुस्तक़बिल में हिन जा शऊरी जेके स्टडी सर्किल आहिनि उहे बि हलाईंदासीं ऐं तइलीमी जेकी जागृता आहे उन्हनि में उहा पैदा कंदासीं, जीअं उहे नंढड़ा जेके आहिनि असांजो जेको नौजवान आहे पंहिंजे समाज लाइ पंहिंजे धरतीअ लाइ पंहिंजो रोल अदा करे सघे, पंहिंजे ॻोठनि जा जेके पंहिंजनि इलाइक़नि जा स्कूल आहिनि उन्हनि में पंहिंजो को किरदारु अदा करे सघे ऐं पंहिंजे समाज खे हिकिड़े मुस्बत लाड़ो ॾिए। उन लाइ सिंध अवामी सथ जो वजूदु असां विधो आहे त जीअं असीं पंहिंजे सिंध जे हक़नि जी पंहिंजे सिंध जे वसीलनि जी सही तरीक़े सां उनजी मालिकी बि करे सघूं ऐं असांजे पंहिंजे माण्हू खे उन शइ जी ख़बर बि हुजे त जीअं हू पंहिंजे हक़नि जी ऐं पंहिंजे शयुनि जी मालिकी करे सही नमूने सां। तक़रीबन केतिरनि शहरनि में जेको आहे तव्हां सिंध अवामी सथ जेको आहे सो सिंध जे 22 ज़िलनि में कमु करे थो ऐं कराची असांजे सिंध अवामी सथ जो मरकज़ आहे ऐं कराची में सिंध अवामी सथ जी बहितरीनु हिकिड़ी तंज़ीमकारी बि आहे। सिंध अवामी सथ तव्हां ॾिठो हूंदो माज़ी में गो अफ़गानी गो जे हवाले सां हिकिड़ी भरपूर हिकिड़ी मुहिम हलाई, उन लाइ जदोजहद कई ऐं असीं अॼु बि चाहियूं था। अॼु बि तव्हां ॾिठो हूंदो त घोटकी में रौंती जे कचे में अफ़गानी जेके आहे सो हथियार स्मगलिंग कनि पिया ऐं उहे पकड़िया विया। अॼु उहे ई हिकिड़ो क़तल बि थी वियो। सो सिंध अवामी सथ जो पहिरें ॾींहं खां इहो रहियो आहे त सिंध में जेके धारिया आहिनि उहे सिंध लाइ हानिकार आहिनि ऐं उन्हनि जो सबूत इहो पाए त KPK जी जेकी पुलिस आहे उहा बि हिन में इन्वॉल्व आहे। ऐं उनखां पोइ सिंध अवामी सथ जेको तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं सिंध में ॿोॾि आई त हुन में बहितरीनु किरदारु अदा कयो। कराची में माण्हुनि खे दावतूं ॾेई उन्हनि माण्हुनि खे हुते सेटल कयो। उनखां अलावा तइलीम जे हवाले सां सिंध अवामी सथ हिकिड़ो पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। माहिर भाई साहब हिन वक़्तु बि सिंध में जिते बि को नंढो वॾो मसइलो थिए थो उते पहुचे बि थो पाण ऐं असीं साथी बि हुन सां गॾु आहियूं। असीं ईअं ई था चाहियूं त सिंध अवामी सथ पूरी सिंध में हिकिड़ी सुठी तंज़ीमकारी करे ऐं उनखां पोइ पंहिंजे सिंध जा जेके मसइला आहिनि जेन्युइन मसइला आहिनि सिंध जा उन लाइ असीं हिकिड़ो भरपूर आवाज़ु उथारे सघूं। वॾी महिरबानी साहब। जी नाज़रीन, ही हुया सिंध अवामी सथ जा मरकज़ी अॻवान सदोरो नाज़ कीरियो साहब, जंहिं पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। अॼु बि जेको रौंती वारे इलाइक़े में हादसो पेश आयो आहे, हिकु जेको पुलिस वारो एहलकार आहे उनजो हिकु वॾो हथु हुयो जेके असांजी सिंध में हिते स्मगलिंग करे ऐं असांजा जेके क़बाइली जहिड़ा आहिनि उन्हनि में उन्हनि जो वॾो किरदारु आहे ऐं उहे जेके आहिनि त हथियार सप्लाई करनि था ऐं असांजी जेका सिंधी क़ौम आहे उहा जहिड़नि में हली वञे थी। कैमरामैन फुरकान हैदर सां गॾु मोहम्मद अली संगड़, आज़ाद न्यूज़, घोटकी।